मसीहा जे अचण खां केतिरियूं ई सदियूं अॻु नबी सगोरन ॿुधाए छॾियो हो त अचण वारो मसीहा छा कंदो ऐं साणस छा छा कयो वेंदो। हज़रत दाऊद फरमायो त ख़ुदा मसीहा खे चवंदो त तूं मुंहिंजो फर्ज़ंद आहीं। इन जो मतिलबु इहो हरगिज़ न हो त ख़ुदा न करे मसीहा ख़ुदा जो ॼणियल पुटु आहे, बल्कि पाक किताबनि में आयल आहे त हू ख़ुदा जो दाइमी कलाम आहे जेको अल्लाह मौजज़ाने तौर कुंवारी मरियम जे पेट में मोकिलियो ऐं बशर जी सूरत में संदसि विलादत थी। नबी सगोरन मसीहा खे इब्ने ख़ुदा चई हिन जो ख़ुदा सां वेझो लाॻापो ज़ाहिर कयो। हुननि ॿुधायो त हू समूरी इंसान ज़ात खे बचाइण वारो ऐं उन्हनि मथां ख़ुदा जे तरफ़ां बादशाह थींदो। यसाया नबी हिन ॻाल्हि जी पेशिनगोई कई त हिकिड़ी कुंवारी पेट सां थींदी ऐं खेसि पुटु ॼमंदो। नबी सगोरन इहो फरमायो त मसीहा बैतुल्लाहम में पैदा थींदो ऐं हू यरूशलेम में संदन बादशाह जी हैसियत में हिक गॾह ते सुवार थी दाख़िल थींदो। नबी सगोरन ही फरमायो त हिन जो वेझो साथी चांदीअ जे 30 सिकनि जे एवज़ साणस गद्दारी कंदो। नबियन फरमायो त मसीहा पंहिंजी जान क़ुर्बान करे छॾींदो, पर ख़ुदा खेसि 3 ॾींहं ते वरी जीअरो कंदो। हज़रत दानियाल नबीअ मसीह खे इब्ने आदम चई मुखातिब कयो ऐं फरमायो त हू ककरनि ते सुवार थी आसमान ताईं वञी पहुचंदो, जिते अल्लाह खेसि सॼी दुनिया जी क़ौमुनि ते हमेशह लाइ अख़्तियार अता कंदो।